हिक फुड़े ते पाकिस्तानी अवाम जो हक़ है। भारत बीहर का आगराई कई तो पहिरीं खां वधीक सख्त जवाब दिनो वेंदो। फील्ड मार्शल की क़यादत में हथियारबंद फौजन पारा भारत के अड़ो सबक सेखारियो जेको क़यामत ताईं न विसारे सघंदो। इबरतनाक शिकस्त ते भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी होश विञाए वेठो है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो पेशावर में जिरगे खे खिताब संदसि चवण है तो मुल्की तरक्की ऐं खुशहाली के लाइ वॾा फ़ैसिला करणा आहिनि। केपी के दहशतगर्दी के मुकम्मल ख़ात्मे ताईं फंड्स मिलंदा रहंदा। वज़ीर आज़म पारा NFC अवार्ड में खैबर पख्तूनख्वा के हिस्से ते कमेटी जोड़न जो भी ऐलान। भारत जा नापाक इरादा बेनकाब करण लाइ बिलावल भुट्टो ज़रदारी की क़यादत में पाकिस्तान के सफ़ारती वफ़द जो अमेरिका के दौरो। सफ़ारती वफ़द की गडियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल के सदर ब्रिकेट सां न्यूयॉर्क में मुलाकात। बिलावल भुट्टो ज़रदारी सलामती काउंसिल के सदर ऐं जमहूरिया गियाना के मुस्तकिल नुमाइंदे आडो पाकिस्तान जो मौक़िफ़ पेश किया। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण है तो पानी एक कुदरती वसीलो है जैसे हथियार बनाए भारत आलमी मुआहिदन के पामाल किया है। दहशतगर्दी के एक वाक़े के जवाब बनाए भारत गैर कानूनी कदम खया पूरे खिते के अमन के खतरे में विझी छो। बिलावल भुट्टो ज़रदारी कश्मीर मसले के हल लाइ भारत लाइ जामे ॻाल्हियुनि जो हल पेश कंदे चयो आहे त कश्मीर मसइले जो मुनसिफ़ानो हल ॾखण एशिया में पायदार अमन की कुंजी आहे। गडियल क़ौमुनि जो इदारो कश्मीर मसइले समेत दुनिया जा ॿिया तकरार सलामती काउंसिल के ठहराउनि मुताबिक़ हल कराइण में पंहिंजो किरदार अदा करे। सफ़ारती वफ़द गडियल क़ौमुनि में OIC मेंबर मुल्कनि खे बि ॾखण एशिया में भारत की जारियत ऐं बेबुनियाद इल्ज़ामनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। सिंतास मुआहिदे जो एक तरफ़ी मौतली पानी के हथियार बनाइण की कोशिश ऐं आलमी कानूननि की भनकड़ी आहे। पाकिस्तान भारत सां ॻाल्हियुनि जे लाइ तैयार है। भारत जो ॻाल्हियुनि खां इनकार ज़ाहिर करे थो त खिते जी सूरत हाल बेहतर न है। ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारतकारी के ज़रिए कंहिं भी मसइले के हल करे सघिजे थो। मुस्तकिल जंगबंदी लाइ आलमी बिरादरी के पंहिंजो किरदार निभाइणो पवंदो। पाकिस्तान सिफ़ारती वफ़द के सरबराह PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की न्यूयॉर्क में चीनी मीडिया के इंटरव्यू संदसि चवण है तो जेकॾहिं आलमी बिरादरी पंहिंजो किरदार निभाए तो ॾखण एशिया में अमन यकीनी बणिजी सघे थो। भारतीय हुकूमत पंहिंजे अवाम खां हक़ीक़तूं छो पई लिकाए। सच इहो आहे तो भारत के जंग में शिकस्त मिली। सिंध हुकूमत मलिर जेल मां कैदियुनि जे फरार थियण वारे वाक़े खां पोइ IG जेल्स काज़ी नज़ीर अहमद खे उहिदे तां हटाए छॾियो। DIG जेल्स हसन सैतो ऐं जेल सुप्रीडेंट अरशद हुसैन बि मौतल सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम अहमद चयो त मलिर जेल मां फरार थी वियल 216 कैदियुनि मां 79 कैदियुनि खे ॿीहर गिरफ़्तार कयो वियो आहे। भॼी वियल कैदी लाइ पैगाम आहे त हू रज़ाकाराणे तौर वापसि अचनि। 24 कलाकनि अंदरि वापसि ईंदड़ कैदियुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई न थींदी। वापसि न ईंदड़ कैदियुनि ते जेल भञण जा केस दाख़िल कया वेंदा। वाक़े की जांच लाइ 2 रुकनी कमेटी जोड़ी वई आहे। कमिश्नर कराची हसन नकवी एडिशनल IG जावेद आलम ओढो वाक़े की जांच करे रिपोर्ट सिंध हुकूमत के पेश कंदा। सिंध हुकूमत मलिर जेल वाक़े के संजीदगी सां ॾिसी रही आहे। मलिर जेल में कैदी ज़िलज़िले के झटकन के खौफ सबब भञा करे फरार थी विया। 216 कैदी फरार थिया जिन में 78 कैदियुनि खे ॿीहर पकड़ियो वियो। 138 कैदी फरार थियण की तस्दीक थी है। छिकताड़ में एक कैदी मारिजी वियो ऐं 12 ज़ख़्मी थी पिया। हंगामे दौरान जेल अमले जा कुछ माण्हू भी ज़ख़्मी थिया। मलिर जेल में कैदियुनि के फरार थियण वारे वाक़े की शुरुआती जांच रिपोर्ट जेल इख्तियारनि हवाले रिपोर्ट मूजिब मलिर जेल में टोटल 6022 कैदी मौजूद हुआ जिनमें 197 भारतीय और 50 अफगान कैदी भी हुआ। जेल सिक्योरिटी ते रुगो 9 जेल अहलकार मुकर्रर हुआ। FC अहलकारन तरफा कैदियुनि खे रोकियो वियो। FC ऐं जेल पुलिस 700 जे लगभग गोलियूं हलायूं। जेल अंदर सिक्योरिटी की खोट सबब वाक़ियो पेश आयो। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मलिर जेल वाक़े ते ॻणती जो इज़हार कंदे जेल में कैदियुनि खे बैरकुनि मां ॿाहिरि कढंदड़ ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो करे वरितो। संदसि चवणु आहे त मलिर जेल मां को ख़तरनाक या परॾेही कैदी फरार नाहे थियो। कैदियुनि खे बैरकुनि मां ॿाहिरि कढण वारो फ़ैसिलो ग़लति हो। ज़िम्मेवारनि खे सज़ा मिलंदी। फरार थियल कैदी सरेंडर कनि ॿी सूरत में खेनि ATC केसनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। सिंध जी बजट 13 जून ते पेश कई वेंदी। बजट में ज़राअत जे शोबे खे अहमियत हूंदी कि इलेक्ट्रिक खे ख़ानगी तहवील में ॾियण खां पहिरियां सिंध हुकूमत के एतमाद में न वरितो वियो हो कि इलेक्ट्रिक बोर्ड में सूबे जी का नुमाइंदगी नाहे। वफ़ाक़ी नुमाइंदा आहिनि। सूबे जा नुमाइंदा हुजण घुरिजनि। हैस्को ऐं सेप्को खे ख़ानगी इदारे ज़रिए हलाइण जो इरादो आहे।
घरू वजीर ज़ियाउल हसन लंजार की सदारत हेठ अमनो अमा बाबत इजलास घरू सेक्रेटरी IG सिंध गुलाम नबी मेमण ऐं ॿियनि जी शिरकत इजलास में मलीर जेल मां कैदियुनि जे फरार थियण वारे मामले ते गौर वीचार घरू वजीर ज़ियाउल हसन लंजार चयो आहे त फरार थियल कैदियुनि जी गिरफ़्तारी लाइ समूरनि वसीलनि खे कुर्तु आंदो वञे कैदियुनि खे जल्द खां जल्द कानून जी पकड़ में आंदो वञे समूरनि ज़िलनि में मुखबरी खे यकीनी बणायो वञे। भारत सां ताज़ी तकरार में पाकिस्तान 96 कलाकनि ताईं मुकमल तौर पंहिंजे वसीलनि सां जंग विढ़ी किथां खां मदद न वरिती। पाकिस्तान जेके औज़ार इस्तेमाल कया उहे यकीनन अहिड़ा ई आहिनि जहिड़ा भारत वटि आहिनि। पाकिस्तान कुझु साज़ो सामान ॿियनि मुल्कनि मां ख़रीद कयो। हक़ीक़ी वक़्त में पाकिस्तान सिर्फ़ अंदरूनी सलाहियतुनि ते भाड़ियो। चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिब शमशाद मिर्ज़ा जो बरतानवी नशरियाती इदारे खे इंटरव्यू संदसि चवणु आहे त हाणे कंहिं बि तकरार खे वॾे अंग में बदिलजण लाइ तमामु घटि वक़्त ऐं जवाब घुर्जे। मुस्तक़बिल में जेकॾहिं को तकरार थियो त उहो सिर्फ़ मख़सूस इलाइक़नि ताईं महदूद न रहंदो पर पूरे भारत ऐं पूरे पाकिस्तान खे मुतासिर कंदो। सिक्योरिटी फोर्सेस जूं बलोचिस्तान में ॿ धारदार कार्रवाइयूं। हिंदुस्तानी फितने जा 7 दहशतगर्द मारिजी विया। SPR मूजिब 2 जून ते बलोचिस्तान में ॿिनि मुख़्तलिफ़ इंटेलिजेंस बुनियादनि ते कार्रवाइयूं कयूं वियूं। पहिरीं कार्रवाई ज़िले कच्छी जे इलाइक़े मच में कई वई। सिक्योरिटी फोर्सेस ऑपरेशन कयो। कार्रवाई दौरान पाक फौज जे जवाननि दुश्मननि जे ठिकाणनि खे असराइते तरीक़े सां निशानो बणायो। शदीद फायरिंग जी ॾेवट बाद 5 दहशतगर्द मारिजी विया। ॿी कार्रवाई ज़िले कल्लाफ जे इलाइक़े मरगढ़ में कई वई जिथे हिंदुस्तानी फितने जी हिकु ॻुझे ठिकाणे खे तबाह कयो वियो। ऑपरेशन में 2 दहशतगर्दनि खे मारियो वियो। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार, गोला बारूद ऐं बारूदी मवाद बि बरामद थियो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां बलूचिस्तान में कार्रवाइनि दौरान हिंदुस्तानी फितने जे 7 दहशतगर्दनि जे मारिजण ते सिक्योरिटी फोर्सेस खे ख़िराज तहसीन पेश। दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे लाइ क़ौमी अज़्म जो इज़हार। सदर जो चवणु आहे त भारत पंहिंजी प्रॉक्सी ज़रिए पाकिस्तान में दहशतगर्दी पखेड़े रहियो आहे। दहशतगर्दनि जे मुकमल ख़ात्मे ताईं फोर्सेस जूं कार्रवाइयूं जारी रहंदियूं। वज़ीर आज़म जो चवणु आहे त मुल्क मां दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे ताईं ख़िलाफ़ जंग जारी रहंदी। बलूचिस्तान पाकिस्तान जो हिस्सो आहे ऐं इहो कॾहिं बि पाकिस्तान खां धार नथो थी सघे। बलूचिस्तान पाकिस्तान जो सभ खां अमीर सूबो बणिजंदो। हिंदुस्तान ऐं हिंदुस्तानी प्रॉक्सीज़ पूरे ख़िते लाइ ख़तरो आहिनि। BLA खे भारत खां मुकमल माली मुआवनत हासिल आहे। अवाम सां फ़ौज गॾु आहे ऐं फ़ौज सां अवाम मुहबत जो ही लाज़वाल रिश्तो हमेशह क़ाइमु ऐं दाइम रहंदो। DGI SPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जूं हिलाल टॉक्स में उस्तादनि सां ख़ुसूसी ॻाल्हियूं। बोर्ड जी रोकथाम लाइ नवनि डैम जी अदावत अणचर आहे। असांजी मुआशी तरक़ी जो दारोमदार सस्ती बिजली ऐं ज़राअत ते आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो दयामीर भाषा डेम ऐं ॿियनि आबी वसीलनि जे मामलनि ते इजलास खे ख़िताब। वज़ीर आज़म मुल्क में तवानाई जी पैदावार ऐं पाणी जे ज़ख़ीरनि जो असराइतो निज़ाम क़ाइमु करण लाइ भाषा डेम जहिड़नि मंसूबनि खे तरजीही बुनियादनि ते मुकमल करण जी हिदायत कई ऐं डैम जी तामीर में ईंदड़ रंडकूं बिना देर ख़त्म करण ऐं मंसूबे खे जल्द खां जल्द मुकमल करण जो हुक्म ॾिनो। IMF ईंदड़ माली साल जी बजट लाइ पाकिस्तान जे दिफ़ाई बजट में इज़ाफ़े ऐं पघार ते टैक्स रिलीफ ॾियण जा 2 वॾा मुतालबा तस्लीम करे वरिता। ज़रियनि मूजिब हुकूमत IMF खे दरख़्वास्त कई त दिफ़ाई ज़रूरतुनि में इज़ाफ़े खे रद्द नथो करे सघिजे जंहिं ते IMF पाकिस्तान जी दिफ़ाई तरजीहुनि खे तस्लीम कयो ऐं दिफ़ाई बजट में ज़रूरी इज़ाफ़े ते राज़ी थी वियो। एशियाई तरक़ियाती बैंक पाकिस्तान में मालियाती पायदारी खे मज़बूत बणाइण लाइ $80 करोड़ जे प्रोग्राम जी मंज़ूरी ॾेई छॾी। मालियाती इदारे तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त बहितर वसीलनि जी वसूली ऐं इस्तेमाल में सुधारनि वारे प्रोग्राम जी ॿी ज़ैली मरहले में $30 करोड़ जो पॉलिसी ते ॿधल कर्ज़ शामिल आहे। पाकिस्तान मुआशी हालतुनि खे बहितर बणाइण में निमाया अॻभराई कई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि शाराए भुट्टो बाबति इजलास। वॾे वज़ीर शाराए फैसल खां क़ाइदाबाद इंटरचेंज ताईं ईद बाद रोड खोलण जो ऐलान करे छॾियो। ॼाण सादिक पुल जो कमु 50% येलो लाइन बाद मुकमल थींदो। समूह ॻोठ एलिवेटेड एक्सप्रेस ते कमु 44% मुकमल थी चुको आहे। इजलास दौरान वॾे वज़ीर खे ब्रीफिंग। वॾे वज़ीर मनसूबे ते कम जी रफ़्तार वधीक तेज़ करण जी हिदायत करे छॾी। नारा कैनाल जे पुजड़ी जे आबादगार निहारनि जो मीर बरख़ास्त में पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी धरणो। 3 आबादगार वेलफेयर एसोसिएशन जे सॾ ते प्रेस क्लब अॻियां
लॻल धरणे में वॾे अंग में आबादगार ऐं हारी शरीक। आबादगारनि जो चवणु आहे त नारा कैनाल में 15,500 क्यूसेक खां वधीक पाणी हली रहियो आहे, पर पोइ बि पुछड़ी में पाणी न पियो ॾिनो वञे, जंहिं जे नतीजे में ज़िले अंदरि 80 सैकड़ो वणनि जो फसल नाहे थियो ऐं जेको पोखियो वियो आहे उहो सड़ी रहियो आहे। अंबनि ऐं केलनि जा बाग तबाह थी रहिया आहिनि। कमनि जो बीठल फसल बि सोकेड़े जो शिकार आहे। जेसिताईं पाणी न पहुचंदो तेसिताईं एहतजाज जारी रहंदो। ऐं मशहूर टिकटॉकर सना यूसुफ जो कातिल गिरफ़्तार। सुञाणप उमर हयात उर्फ काका जे नाले सां कई वई। जवाबदार सना यूसुफ खे क़तल करण खां पोइ फैसलाबाद फरार थी वियो हो। जवाबदार खे जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां गिरफ़्तार कयो वियो। जवाबदार सना यूसुफ खे क़तल करण जो एतराफ़ करे वरितो। IG इस्लामाबाद अली नासिर रिज़वी जो चवणु आहे त जवाबदार सना यूसुफ सां दोस्ती करणु चाहींदो हो। सना यूसुफ पारां आछ रद्द करण खां पोइ हुन इंतिहाई क़दम खयो।